सिंधी स्पेशल वड़ी पटाटा था ठाहियूं। हिन जे लाइ कुकर में तेल, ज़ीरो ऐं बसर विझणो आहे। बसर खे लाइट ब्राउन कलर थियण ताईं पकाइणो आहे। थूम, अदरक ऐं साई मिर्च जी पेस्ट बि विझी करे हिन खे ब्राउन कलर थियण ताईं हैंड मिक्सी सां पीसे छॾिणो आहे। हिन खां पोइ टमाटो पीसियल, लूणु, हैड ऐं ॻाढ़ा मिर्च ऐं धाणा विझणा आहिनि। हिकदमि बेसिक मसाला मिक्स करे छॾोसि। हिन खां पोइ वॾा साइज़ में पटाटा कट करे विझो। वॾी साइज़ वारा पटाटा ॾाढा ई प्यारा लॻंदा आहिनि। 5 मिंटनि ताईं भुने छॾींदासीं। हिन खां पोइ पाणी विझणो आहे जेतिरो बि असांखे ग्रेवी खपे। हाणे असां हिन में साई थूम ऐं साओ मसालो विधियो आहे जेको जाम बढ़िया टेस्ट कंदो आहे। गरम मसालो ऐं इहे वड़ियूं जेकी मां जयपुर मां घुरायूं हुयूं। हाणे हिन खे हिकु दफ़ो मिलाइण खां पोइ केवल हिकु सीटी हणाइणी आहे। वधीक सीटियूं हणाईंदव त वड़ी टुटी पवंदव। त हीअ तयारु थी चुका आहे वड़ी पटाटा। हिन खे असां खाईंदासीं चांवरनि सां या फुल्के सां। वीडियो लाइक, शेयर ऐं सब्सक्राइब कयो। मां निकिता आहूजा। जय झूलेलाल।